ब्रियास सिटी मां ख़बर ईंदा आलो त ब्रियास सिटी भरिसां यूसी दाली में छितन कुतन जो आज़ार वधी वियो। छिते थियल कुते ॿिन ॻोठनि जे 6 ॿारनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ हनीफो फ़कीर कलोड़ो ऐं ॻोठ जुमू पंवर में छिते कुतन जो रांदि कंदड़ ॿारनि मथां हमलो। ज़ख़्मी ॿारनि में कूंज बिस्मा इब्रार नदीम मेमुण बबली ऐं मशकूर शामिल आहिनि। बबली ऐं मशकूर भाउ भेण आहिनि जेके ॻोठाणे इम्तियाज़ जो औलाद आहे। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत छिते कुते जो पीछो करे फायरिंग करे मारे छॾियो। ज़ख़्मी थियल ॿारनि खे वेझी तबई मर्कज़ मां इमदाद ॾियारी वई। अस्पताल मां कुते जी वैक्सीन न मिलण सबबि ॿारनि खे खांगी स्टोरनि तां सुयूं वठी वैक्सीन कराई वई। ॻोठाणनि जो इंतज़ामिया खां नोटिस वठी कुता मार मुहिम हलाइण जो मुतालबो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।